मुर्द परस क़ौम आहे सिंध जी। जेसी ताईं बशीर खान कुरैशी बीठो उनका कहिड़ो साथ ॾिनो, मरी वियो त चवनि था त हाणे शहीद बशीर खान जहिड़ो कोई कोन हो। डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे बेनज़ीर साहिबा जे ख़िलाफ़ 7 इलेक्शन विड़ियूं, कॾहिं सिंध वारनि खे असेंबली में मोकिलियो, शहीद थी वियो। हाणे चवनि था डॉक्टर ख़ालिद महमूद जहिड़ो माण्हू ई कोन हो। मुंहिंजे ॾाॾे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो मुक़ाबिलो कयो, कहिड़ो मोट ॾिनी, हाणे चवंदा त बोले अली मोहम्मद सिंध जो सपूत हो। लेकिन जेका जीअर आहिनि उन्हनि सां असर छा आहे कि अयाज़ लतीफ़ अली जो तो चए हलंदा हलो, थकिजी पओ त बि हलो, जेकॾहिं हारजी वञो त बि हलो, अची हुन ते तंज़ शुरू कयूं त पोइ अयाज़ लतीफ़ अली जो साहब तव्हांखे गुज़ारिश थो कयां त इन्हनि खे चओ त हलंदा हलो बेनज़ीर इनकम सपोर्ट जे दफ़्तर ताईं पंहिंजी माईअ खे वठी, हलंदा हलो करप्शन जे दुकाननि ताईं, इहे ख़ुशि आहिनि, हलंदा हलो वॾेरनि जे उताकुनि ताईं, हलंदा हलो बिरयानी जे प्लेटुनि ताईं, हलंदा हलो 2000 रुपया मोटरसाइकिल जे फ्यूल जे मद में वठण ताईं, हलंदा हलो जीए भुट्टो ताईं। बाक़ी असां इनकलाब जे लाइ तव्हां सां गॾु न आहियूं, हलंदा हलो तव्हां पाण, असां जेको आहे तव्हां त रुॻो तनक़ीद करणु ॼाणो। अयाज़ लतीफ़ अली जो बि नाक़बूल, डॉक्टर कादिर मक्सी खे बि तव्हां गद्दार सिंध बणाए छॾियो, राशिद महमूद सुमरो बि जेको आहे उहो क़बूल न आहे। ऐं आख़िर तव्हांखे क़बूल केरु आहे? जिन भेंग कई आहे उहे, जिन बेट खपाया आहिनि उहे, जिन वसीला खपाया आहिनि उहे, जिन मुंशियात आम कई आहे उहे, जेका हुक्मरान सिंध जे तबाहीअ जा ज़िम्मेदार आहिनि उहे, जेका रोज़ शराब में धुत आहिनि उहे तव्हांखे क़बूल आहिनि, जेका धरतीअ जो दर्द खणी दर दर घुमी रहिया आहिनि उहे तव्हांखे क़बूल न आहिनि। आख़िर इहो पिटो मयार क़ौम कॾहिं ख़तम कंदी? आख़िर इहो पिटो मयार क़ौम कॾहिं? बिरयानी जे प्लेटुनि ते नचो तव्हां, बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठनि तव्हां जूं मायूं, फ्यूल जे मद में जेको आहे उहे हुकूमत जा पैसा वठी नारा तव्हां हणो, ऐं मुजरिम असां। दोहरो मयार क़ौम खे छॾणो पवंदो। हा, हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कया, फंक्शनल लीग जे लाइ बेस्ट विशिस आहिनि। पीर राशिद साईं अॻिते हले, पीर राशिद साईं अवाम जी नुमाइंदगी करे, हर जाइज़ इक़दाम में जमीयत उलमा इस्लाम उनखे ख़ैर मक़दम कंदी इंशाअल्लाह। महिरबानी।